आओ उलमा से पूछ ले। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व अम्म नवालुहु व आज़म शानुहु व तम बुरहानुहु जी हम्द व सना ऐ हुज़ूर नबी अकरम नूर मुजस्सम शफ़ी मुअज़्ज़म सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस मथां सलातो सलाम जा नज़राना अर्ज़ करण खां बाद अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दिली दुआ आहे त मूंखे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ ऐं सादत अता फ़रमाए। उहो ॿुधी करे अॼु जो दर्स असांखे यादि रखणु, इन ते अमल करणु, ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं सादत अता फ़रमाए। ये अल्लाह तबारक व तआला जा एहसान आहिनि जो उन माह रमज़ान मुबारक खां बाद असांखे ईद जी ख़ुशी नसीब फ़रमाई। इन ते रब जो जेतिरो शुक्र अदा कयो वञे, जेतिरो शुक्र अदा कयो वञे, हक़ अदा न करे सघंदासीं। अज़ीज़ो दोस्तो, माह रमज़ान मुबारक का बाद ही महीनो आहे। माह रमज़ान मुबारक में माण्हू इबादतूं कयूं। जंहिं माह रमज़ान मुबारक जे पैकेज मां मुकमल फ़ाइदो हासिल कयो त सम्झो उन्हनि जे लाइ इहा हक़ीक़ी ईद आहे। ऐं जंहिं फ़ाइदो हासिल न कयो उन्हनि जे लाइ बि ईद आहे जो अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे मौक़ो ॾिनो जो जेकॾहिं माह रमज़ान मुबारक में कोताहियूं थी वयूं, इबादतूं न करे सघियो, रोज़ा क़ज़ा थी विया, यानी हक़ अदा त कोई न करे सघंदो, लेकिन तव्हां असां मां कंहिं बि माह रमज़ान मुबारक जी बरकतनि मां फ़ाइदो हासिल न कयो, रहमतूं आम हुयूं, कोई बि ग़फ़लत में रहियासीं, त हाणे ही वॾी रहमत वारो मौक़ो आहे जो अल्लाह तबारक व तआला खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी बि घुरूं ऐं रब जी रहमत जो सवाल बि कयूं। एॾो वॾो हुआ। बहरहाल हिकु हदीस पाक उन्हनि जे हवाले जेके पंहिंजो वक़्तु क़ुरान पाक जी तालीम में मसरूफ़ था कनि, उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला तमामु वॾी शान अता फ़रमाईंदो आहे। एतिरे ताईं जेकॾहिं कोई क़ुरान जी तालीमात में मसरूफ़ हूंदो आहे जो उनखे पंहिंजे लाइ दुआ करण जो बि वक़्तु न हूंदो आहे, त अल्लाह ताला उनखे उहो कुझु अता फ़रमाईंदो आहे जेको घुरण वारनि खे बि अता न फ़रमाईंदो आहे। हदीस पाक में ईंदो आहे, ये हदीस पाक तिरमिज़ी शरीफ में भी आए, बहकी शरीफ में भी आए, यानी इमाम बहकी शुअबुल ईमान में इनके रिवायत करें, मिशकातुल मसाबी में भी आए, मिशकात शरीफ भी हदीस नंबर 2136 नंबर हदीस आहे। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हज़रत सईदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु का ये हदीस पाक रिवायत है। अन अबी सईद क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलु रब्बु तबारक व तआला मन शगलहुल क़ुरान अन ज़िक्री व मसअलती, जंहिंखे मसरूफ़ रखियो क़ुरान मुंहिंजे ज़िक्र खां, यानी मुंहिंजे ज़िक्र खां जंहिंखे क़ुरान मसरूफ़ रखियो, क़ुरान मां मुराद कोई हाफ़िज़ क़ुरान आहे या मुअल्लिम क़ुरान आहे, को क़ुरान जी तालीम ॾियण ऐं ॾियारण में मसरूफ़ आहे, आलिम दीन आहे, क़ुरान पाक जा मसाइल सिखण सिखाइण में मसरूफ़ आहे, यानी कोई अहिड़ो शख़्स जेको क़ुरान पाक में मसरूफ़ आहे, क़ुरान पाक जी तालीम वठण वठाइण में मसरूफ़ आहे, एतिरो मसरूफ़ आहे जो अल्लाह तबारक व तआला फरमायो महबूब जी ज़ुबानी जो उनखे जेको आहे न ॿिए के ज़िक्र करण जी फुर्सत नथी मिले, न मुंहिंजो ज़िक्र करण जी, न मूंखां दुआ करण जी, रुगो जेको क़ुरान पाक जी तालीमात में मसरूफ़ आहे, आलिम दीन आहे, सॼो ॾींहुं मदरसे में क़ुरान में मसाजिदनि में इल्म दीन पढ़ाए थो, हत्ता कि उनखे एतिरो बि टाइम नथो मिले जो मूंखां दुआ घुरे। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल्लाह ताला फरमाए थो जंहिंखे क़ुरान मसरूफ़ रखियो मुंहिंजे ज़िक्र खां ऐं मूंखां दुआ घुरण खां, आतैतुहु अफ़दल मा आति साइलीन, त अहिड़े शख़्स खे जंहिंखे क़ुरान मसरूफ़ रखियो, एतिरो मसरूफ़ जो उनखे कंहिं विर्द जी जेके टाइम नथो मिले, त मूंखां
दुआ घुरण जो उनके वक्त ना क़ुर एतिरो उनके मसरूफ़ रखियो, एतिरो क़ुर जी तालीम ॾियण ऐं वठण में मसरूफ़ आहे त अल्लाह ताला फरमायो इनखे मां उन खां बि वधीक अता कंदमि जेको मूंखां घुरण वारो आहे। हिका इबादतूं करे, रियाज़तूं करे, ज़िक्र अज़कार करे, अल्लाह तबारक व तआला खां दुआ तो घुरे, अल्लाह ताला उनखे भी अता फरमाइंदो आहे। लेकिन अल्लाह तबारक व तआला फरमायो उहो शख्स जंहिंखे क़ुर मसरूफ़ रखियो, जंहिंखे क़ुर पाक एतिरो मसरूफ़ रखियो जो अल्लाह ताला फरमाए उनखे मूंखां दुआ घुरण जो भी वक्त नथो मिले, जो क़ुर जी तालीम ॾियण ऐं वठण में एतिरो मसरूफ़ आहे, इहो मूंखां न बि घुरंदो, मां इनखे घुरण वारे खां वधीक अता कंदुमि। हक़ीक़त आहे जेको अल्लाह ताला जे कमनि में मसरूफ़ हूंदो आहे, क़ुर पाक जी तालीम ॾियण ऐं वठण में मसरूफ़ हूंदो आहे न, उनजी ग़ैबी तौर ते मदद थींदी रहंदी आहे। अल्लाह ताला एतिरो कुझु उनखे अता कंदो आहे जो माण्हू हैरत कंदा हूंदा आहिनि, यार तूं त सॼो ॾींहुं क़ुर जी तालीम ॾियण वठण में मसरूफ़ आहे, असां सॼो ॾींहुं कारोबार में मसरूफ़ आहियूं, सभु ज़िक्र अज़कार में मसरूफ़ आहियूं, कोई बि असांजी पूरत न आहे, तोखे कोई बि सुकून ऐं ख़ुशहाल में था ॾिसूं। इनजी छा वजह आहे? वजह इहा हदीस आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम क़ुर पाक जी बरकत आहे, अल्लाह ताला जो वाइदो आहे, जंहिंखे क़ुर मुंहिंजे ज़िक्र खां बि मसरूफ़ रखियो, यानी क़ुर जी तालीम में सॼो ॾींहुं मसरूफ़ हुयो, जो मुंहिंजो ज़िक्र बि नथो करे सघे, मूंखां दुआ बि नथो घुरे सघे, त अल्लाह ताला फरमायो मां इनखे घुरण वारे खां वधीक अता कंदुमि। ये क़ुर जी शान आहे, सुभान अल्लाह। हिकु हदीस पाक जामी हदीस आहे, काफ़ी मसाइल इनमें महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िक्र फरमाया। हदीस यह भी कुदसी हुई, ही हदीस पाक भी कुदसी है। हज़रत सैयदना अबू हुरैरा खां मिशकात जी 204 नंबर हदीस है, सही मुस्लिम जी भी हदीस पाक है। अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का हदीस पाक रिवायत है। वे फरमाइन त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो मन नफ़स अन मुमिनिन कुर्बतन मिन कुरबि दुनिया नफ़सल्लाहु अन्हु कुर्बतन मिन कुरबि यौमिल क़ियामा। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए अल्लाह ताला फरमाए तो जेको के मुसलमान का दुनियावी तकलीफ दूर तो करे, के मुसलमान का दुनियावी तकलीफ दूर तो करे, अल्लाह तबारक व तआला फरमायो मां उनखां क़यामत वारे ॾींहुं क़यामत जी तकलीफ़ां दूर कंदुमि। सुभान अल्लाह। यानी के मुसलमान का दुनियावी मुसीबत दूर कई, दुनियावी तकलीफ दूर कई, कंहिंखा इहा फानी, जो दुनियावी मुसीबत फानी मुसीबत आहे, आख़िरत वारी जेकी मुसीबत हूंदी उहा दाइमी मुसीबत आहे। त अल्लाह तबारक व तआला फरमाए जेको मुंहिंजे कंहिं बानी खां दुनियावी जेकी फानी मुसीबत आहे दूर कंदो त मां उनखां जेकी हमेशा वारी मुसीबत आहे उहा दूर कंदा। तव्हां मोमिन के हिन फानी दुनिया में कोई फानी राहत अता फरमाई, जो दुनियावी राहत त फानी राहत आहे, यानी कंहिं खां दुनियावी तकलीफ जेको फानी तकलीफ आहे दूर कई, उनके फानी राहत अता फरमाई, तो अल्लाह तबारक व तआला फरमाए मां इनके दायमी राहत अता फरमाईंदुमि। सुभान अल्लाह। ये हदीस तमाम जामी हदीस आहे। क़यामत वारे ॾींहुं ख़बर पवंदी त क़यामत जूं तकलीफ़ूं केतिरियूं आहिनि। दुनिया जी असांखे ज़रा बराबरि तकलीफ़ थी मिली वञे जेकी फानी आहे, त इनखे असां बर्दाश्त न करे सघंदासीं। जेकी दाइमी हमेशा वारी तकलीफ़ हूंदी उहा असांजी सोच खां बि वधीक आहे। इन खां बाद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए अल्लाह ताला फरमाए थो वा मन यस्सर अला मुअसिरिन यस्सरल्लाहु अलैहि फिद दुनिया वल आखिरा, जेको के मुसलमान ते तंगी वारे ते आसानी तो करे, के मुसलमान ते तंगी आहे उन ते आसानी तो करे, त अल्लाह तबारक व तआला क़यामत वारे ॾींहं ते आसानी फरमाईंदो, दुनिया में भी आखिरत में भी। अल्लाह ताला फरमाए व मन यस्सर अला मुअसिरिन यस्सरल्लाहु अलैहि फिद दुनिया,
अल्लाह ताला उनके दुनिया में भी आसानी फरमाइंदो, आखिरत में भी आसानी फरमाइंदो। यानी इन जो खोड़ मिसालूं आहिनि। कोई मकरूज आ उनके मोहलत ॾियण या मुआफ़ करण, कोई गरीब आहे उनकी गुरबत दूर करण, त इन सां दीन दुनिया जूं काफ़ी मुश्किलूं आसान थी वेंदियूं आहिनि। ऐं इन फरमान में जेको इहो हिसो आहे, इनमें मिरकातुल मफाती में मुल्ला अली कारी ही भी फरमायो, इन हिस्से में हर इंसान शामिल आहे, चाहे वो काफ़िर छो न हुजे। जेकॾहिं के काफ़िर खां भी मुसीबत दूर कई त उनखे भी सवाब मिलंदो। मिरकात में उन्हनि इन हिस्से ते पूरी तशरीह लिखी आहे। हता के हिक अहिड़ी औरत हुई जेकी ताइफा हुई, उनजी बख़्शिश कीअं थी, उन हिक कुते खे जेको आहे उहो कुतो हुयो, उनखे ॾाढी बुख लॻियल हुई, उन हुया त मरी रहियो, त उनखे खाराए पीआरे करे उनजी जान जो बचाई। इन अमल जे करे अल्लाह तबारक व तआला उनखे बख़्शे छॾियो। यानी उनजा जेके साबिक़ा गुनाह हुआ इन अमल जे करे, त उन्हनि इन जेके साहिब मिरकात फरमायो त ही जेको आहे मुस्लमान सां एहसान कंदासीं, मुस्लमान जी का तकलीफ़ दूर कंदासीं त अजर सवाब आहे या तमामु घणो आहे, सोच खां वधीक। लेकिन के काफ़िर सां भी जेकॾहिं इहा हमदर्दी कईसीं त तॾहिं बि अजर सवाब मिलंदो। ईअं अगली हदीस जो हिसो, व मन सतर मुस्लिमन सतर अल्लाहु फी दुनिया वल आखिरा, जेको के मुस्लमान जी पर्दा पोशी करे तो, अल्लाह तबारक व तआला दीन दुनिया में उनकी पर्दा पोशी कंदो। सुभान अल्लाह, केॾी जामे हदीस आहे। कंहिंजा ऐब ढकण, हा यादि रखो, ऐब ढकण में ज़रूरी आहे। कंहिंजा ऐब ढकूं त इन में दीन दुनिया जो या दीन कौम जो कोई नुक़सान न हुजे। इन त कंहिंजो ऐब हुजे, हिकिड़ो हमरा चोर आहे, चोरी करण जे लाइ वञी रहियो आहे, त उनजो ऐब ज़ाहिर करण इहो भला इहा लाज़मी आहे। पर हिकिड़ो कंहिंखां कोई गुनाह जो कमु थी वियो, हाणे उहो तौबा करे वेठो आहे, सची तौबा करे लिकियल आहे, हाणे इहे ऐब उनजा ढकण। गुनाहगार त हर कोई हूंदो, जेकॾहिं कोई शख़्स पंहिंजे ॿिए ॾे छॾे करे पंहिंजे तवजो कंदो न, पंहिंजी ज़ात जो हिसाब किताब सिर वठंदो न, यकीन सां उनखे इहो लॻंदो त सभु इंसान नेक आहिनि, मां ई बद आहियां। जेकॾहिं इंसान पंहिंजे अमलनि ते गौर ऐं फिकिर कंदो न, पोइ हिनखे इहा फिकिर मिलंदी, यार मां त सुबुह खां वठी राति ताईं अल्लाह ताला जी केतिरी नाफ़रमानी थो कयां, सुबुह जो उथां थो राति जे सुम्हण ताईं पंहिंजे हिकु हिकु अमल ते गौर फिकिर करे 24 घंटनि में केतिरा लम्हा मां अल्लाह ताला जी फर्माबरदारी में गुज़ारियमि, केतिरा नाफ़रमानी में गुज़ारियमि, त पोइ यकीनन चवंदो हूअ जेको बानो आहे न, अॻिलो जेको शख़्स आहे न, मूंखां अलाए केतिरा मरतबा बहितर आहे। पोइ उनखे अॻिले में ऐब नज़र न ईंदा, पाण में ऐब नज़र ईंदा। त इन जे करे जेकॾहिं कंहिं में ऐब नज़र बि अची वञनि, गुनाह उन्हनि खां थी विया, अहिड़े क़िस्म जा मामलात आहिनि, त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह तबारक व तआला उनजी पर्दा पोशी कंदो। सुभान अल्लाह। अहिड़े तरीक़े सां अगली हिस्सो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, वल्लाहु फी औनिल अब्दी मा कानल अब्दु फी औनि अखीही। अल्लाहु अकबर। अल्लाह तबारक व तआला बाने जी मदद कंदो रहंदो आहे, केसि ताईं जेसि ताईं उहो बानो अल्लाह जे ॿिए बाने जी मदद में हूंदो आहे। मुसीबत ज़दा त हर कोई चवे त बाबा तुंहिंजो फिकिर आहे दुनिया जी, जेसि को शख़्स दुनिया में आयो आहे न, उहो आज़माइश में ज़रूरु हूंदो। ईअं न आहे कोई चवे त बाबा मां भरियो ज़िम्मा थी वियमि, हिकिड़ी फिकिर वेंदी त ॿी फिकिर ज़रूरु ईंदी, हिकिड़ी मुसीबत वेंदी त ॿी मुसीबत ज़रूरु ईंदी। असांजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत पढ़ी ॾिसंदासीं त ख़बर पवंदी त उन्हनि ते केतिरियूं आज़माइशां हुयूं, त उहे त मासूम हुया, अल्लाह ताला जा महबूब हुया, आइनी आज़माइशूं हूंदियूं। छो जो ख़बर पवंदी आहे हर लम्हे आज़माइश में बाने जी जेकी आहे ख़बर पवंदी आहे त रब ते केतिरो भरोसो आहे। बाक़ी मोमिन आहे, राहत हुयसि त अल्लाह ताला जो शुक्र बि अदा करे, लेकिन आज़माइश अचे अल्लाह ताला खां मायूस थो थी वञे, या कोई बि रब जो शाकिर तो रहे, कोई भी अल्लाह ताला जो ही तो रहे। ये न त मुसीबत में अल्लाह ताला सां शिकवा करे, जेकॾहिं अल्लाह ताला घणो कुछ अता कयो त, छो जो अल्लाह ताला ॾींदो आहे बि आज़माईंदो आहे।
जेकॾहिं वापसि वठंदो आहे बि आज़माईंदो आहे। इन में बाने जे इम्तिहान जी ख़बर पवंदी आहे। जॾहिं अल्लाह ताला ॾींदो आहे त पोइ बि ॾिसंदो आहे त ही बानो जंहिंखे मां माल ॾिनमि त इन माल सां मोहबत थो करे या मूंसां कोई बि मोहबत अथसि। ही मां हिनखे दुनिया ॾिनमि, पोइ हाणे दुनिया सां मोहबत थो करे, मूंसां मोहबत थो करे। हर राहत ॾिनी सां, दोस्त ॾिनासांसि, नौकर चाकर ॾिनासांसि, दुनियावी हर नेमत ॾिनीसांसि। हाणे इहो नेमत सां मोहबत थो करे, कोई बि मूंसां मोहबत थो करे। जेको दुनिया सां मोहबत कंदो आहे न, कोई राय ख़ुदा में ॾियणु ॾुखियो थी वेंदो आहे। जंहिंखे मोहबत थींदी आहे दुनिया सां, माल सां, पोइ अल्लाह ताला जो हुकुम थींदो न, ए बाना मुंहिंजी राह में ख़र्च कर, दिलि हेतिरो बंदि थी वेंदसि। पोइ छा आहे, तुंहिंजी मोहबत जेकी आहे न दुनिया सां हूंदी आहे, माल सां हूंदी आहे, मथां इहो घटिजी वञे। जीअं त मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम मैदान तय में क़ैद हुई, नाफ़रमानी जे करे क़ुरान में 40 साल तक क़ैद हुई। अल्लाह तबारक व ताला उन्हनि ते मनो सलवा नाज़िल कयो। सभु अहले इल्म ॼाणनि था त आसमान खां खाधा नाज़िल थींदा हुआ, मन ऐं सलवा अल्लाह ताला जे तरफ़ खां बनी इसराइल ते। अगरि मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो बाबा इहो खाइणो अथव, बचाए करे न रखणो अथव, मतां चओ त सुभाणे नाज़िल न थींदो, असांजो अलाए छा थींदो। न न, बसि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो हुकुम हुया न त इहो बसि जेको नाज़िल थिए थो ओतिरो खणो, खाओ, हमेशह तव्हां वटि ईंदो रहंदो जेसि ताईं अल्लाह ताला जी नेमत आहे। लेकिन हुननि जो सोच आई मतां सुभाणे नाज़िल न थिए त पोइ छा थींदो, पोइ त मरी वेंदासीं। पोइ हुननि जमा कयो, नेमत खसिजी वई। चवण जो मक़सदु अल्लाह ताला ॾेई करे बि आज़माईंदो आहे त हिननि जो अल्लाह ताला ते केतिरो भरोसो आहे, अल्लाह ताला सां केतिरी मोहबत आहे। ऐं केॾी महिल अल्लाह ताला वठंदो आहे, कोई बि बाने जो इम्तिहान हूंदो आहे त हाणे जेको आहे न मुंहिंजो आहे या हाणे मूंखां थिरी थो वञे, हाणे मूंखां हटिजी थो वञे। जेॾी महिल मां ॾिनो हुयो सांस, 5 वक़्त नमाज़ हुयसि, ताजुद हर नमाज़, हर वक़्त मुंहिंजो ज़िक्र हुयसि, हर वक़्त मुंहिंजी तारीफ़ हुयसि। हाणे जॾहिं वक़्तु तंग थी वियो अथसि, हाणे बि मूंखे यादि थो करे या न, ख़बर तॾहिं पवंदी आहे। बाने जी जेको हक़ीक़ी बानो रब सां मोहबत करण वारो हूंदो आहे, उहो हर हाल में रब सां मोहबत करण वारो हूंदो आहे। चाहे दुनिया अचे चाहे दुनिया वञे, उनजी तवजो दुनिया जी तरफ़ न हूंदी आहे, रब जी तरफ़ हूंदी आहे। रब ॾींदो आहे बि हू रब जी तरफ़ मुतवजो हूंदी आहे, रब वापसि वठंदो आहे, उनजी सोच हूंदी आहे ॾे बि रब थो, वठे बि रब थो। इन सां तालुक छो थियो, हे त फानी आहे न, अॼु आई आहे सुभाणे वेंदी। अल्लाह तबाने महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पर अल्लाह ताला फरमाए थो, हाणे जेको बानो मुंहिंजे बाने जी मदद में हूंदो आहे न, हाणे हीअ त उनजी मदद कंदो आहे, अल्लाह ताला वरी इनजी मदद में मसरूफ़ हूंदो आहे। सोचो इन में केॾो कुझु अल्लाह महबूब बयान फरमायो। अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं चाहो था मुसीबतनि खां दूर रहो त अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजे कंहिं न कंहिं बाने जी मदद में ज़रूर मसरूफ़ हुजो, कंहिं न कंहिं जी जेकी आहे न हेल्प कंदा रहो, कंहिंसां नेकी कंदा रहो, कंहिंसां एहसान कंदा रहो। जेसि ताईं तव्हां मुंहिंजे बाननि सां एहसान कंदा रहंदो, अल्लाह ताला तव्हां सां एहसान कंदो रहंदो। तव्हां मुंहिंजे बाननि जी मदद कंदा रहंदो, अल्लाह ताला तव्हांजी मदद कंदो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला फरमायो, अल्लाह ताला बाने जी ओसि ताईं मदद में रहंदो आहे जेसि ताईं मुंहिंजो बानो ॿिए बाने जी मदद में रहंदो आहे। अल्लाहु अकबर। इन खां बाद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, अल्लाह ताला फरमाए थो, व मन सलका तरीक़न यल्तमिसु फीहि इल्मन सहलल्लाहु लहू बिही तरीक़न इलल जन्नति। हाणे इल्म दीन जे इन हिस्से में अल्लाह ताला फज़ीलत बयान फरमाई। जेको इल्म दीन तलाश थो करे, इल्म दीन तलाश करण जे लाइ कंहिं रस्ते ते थो हले त अल्लाह तबारक व ताला जन्नत जो रस्तो उनजे लाइ आसान फरमाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह। ही बि आम आहे, यानी इल्म दीन सिखण जे लाइ मस्जिद मदरसे वयो, फतवा वठण जे लाइ कंहिं आलिम दीन में वयो त अल्लाह तबारक व ताला इन जे लाइ जन्नत जा रस्ता आम आसान फरमाए छॾींदो। जन्नत जा रस्ता केॾा आहिनि? सभु रस्ता आहिनि। जॾहिं मैदान हशर खां जन्नत जी तरफ़ वेंदासीं, सिर्फ़ तसवुर कयो हशर वारे मैदान खां जन्नत में वञणु केॾो वॾो सालनि जो सफ़र आहे। पोइ अल्लाह ताला फरमाए इल्म दीन सिखण वारनि खे इहा फज़ीलत मिलंदी
त उन जे लाइ जन्नत जा रस्ता जॾहिं पुल सरात ते वेंदो, पुल सरात खां पहिरियां जा मसला हूंदा, पुल सरात खां बाद जा मसला हूंदा, त अल्लाह तबारक व तआला सभु रस्ता आसान फरमाए छॾींदो। मरंदे वक़्तु उनखे ईमान नसीब थींदो, क़ब्र हशर में उन जे लाइ आसानी हूंदी, पुल सिरात ते उन जे लाइ आसानी हूंदी। यानी जन्नत जा जेके बि रस्ता हूंदा इल्म दीन सिखाइण वारनि जे लाइ अल्लाह ताला आसान फरमाए छॾींदो आहे। ॾिसो न, मूसा अलैहिस्सलाम इल्म दीन सिखण जे लाइ हज़रत सैयदना ख़िज़र अलैहिस्सलाम ॾे विया। हर हाल इल्म खे ख़बर आहे, सो कहफ में जो ज़िक्र आहे इल्म दीन सिखण जे लाइ। ईअं ई हज़रत हिकु सहाबी आहिनि जाबिर बिन अब्दुल्लाह, हिकु हदीस सिखण जे लाइ पूरो महीनो सफ़र करे विया हज़रत अब्दुल्लाह इब्न कैस ॾे, हिकु हदीस सिखण जे लाइ। यानी उन्हनि इन हदीसनि ते अमल, उन्हें ख़बर हुई त इल्म दीन जी तलब में हूंदासीं, सफ़र कंदासीं, इहो आहिनि इबादत आहे। जेसि ताईं तलब में हूंदासीं, रस्ते ते हूंदासीं, अजर सवाब हूंदो। इन जे लाइ अल्लाह तबारक व तआला इन जी बरकत सां अल्लाह ताला जन्नत जा रस्ता आसान फरमाए छॾींदो। इन खां बाद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया वमज्तमा क़ौमुन फी बुयूतिल्लाहि यतलून किताबल्लाहि व यतदारसूनहु बैनहुम। कोई कौम अल्लाह जे घरनि मां कंहिं घर में रहे थी, यानी मस्जिदनि में, मदरसनि में छा था कनि, यतलून किताबल्लाहि, क़ुरान पाक जी तिलावत था कनि, व यतदारसूनहु बैनहुम, ऐं क़ुरान पाक जो हिक ॿिए खे इल्म था ॾियनि, क़ुरान पाक जा मसला मसाइल था सिखाइनि। इन जी छा बरकत आहे? महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इल्ला नज़लत अलैहिम सकीना, उन्हनि जे दिल ते अल्लाह तबारक व तआला सकीना नाज़िल फरमाईंदो आहे, चैन नाज़िल फरमाईंदो आहे। व गशियतहुमुर रहमा, ऐं रहमत उन्हनि खे घेरे वठंदी आहे। व हफ़तहुमुल मलाइका, ऐं फ़रिश्ता बि उन्हनि खे घेरे वठंदा आहिनि। सुभान अल्लाह। इल्म दीन सिखाइण जे लाइ मस्जिद मदरसनि में शामिल थियासीं, दाख़िल थियासीं, हाज़िर थियासीं, त इन जी बरकत इहा आहे सकीना नाज़िल थींदो। सकीना छा आहे? ही बि अल्लाह ताला जी हिकु मख़लूक आहे, जॾहिं नाज़िल थींदी आहे न, दिलनि खे चैन सुकून नसीब कंदी आहे, घबराहट ख़तम थी वेंदी आहे। केॾी महिल त इहा जेको सकीना हूंदो आहे इंसान खे नज़र ईंदो आहे, केॾी महिल नज़र न ईंदो आहे, लेकिन जॾहिं बि नाज़िल थींदो आहे सुकून नसीब कंदो आहे। ऐं रहमत मां मुराद ख़ालिस रहमत आहे, ख़ालिस रहमत। जॾहिं ज़िक्र करण वारा ज़िक्र कंदा आहिनि, क़ुरान पाक जी तिलावत करण वारा इज्तिमाई तौर ते हिन में ज़िक्र आहे, इज्तिमाई तौर ते तिलावत कंदा आहिनि, इज्तिमाई तौर ते इल्म दीन सिखंदा आहिनि, सेखारींदा आहिनि, त पोइ छा आहे उन्हनि ते अल्लाह तबारक व तआला जी ख़ासि रहमत नाज़िल थींदी आहे, ऐं फ़रिश्ता उन्हनि खे घेरे वठंदा आहिनि। त छा मुराद आहे? सुभान अल्लाह। इन फ़रिश्तनि मां मुराद हिकु जमात आहे फ़रिश्तनि जी, जंहिंखे सयाहीन चयो वेंदो आहे। इहे घुमंदा रहंदा आहिनि ऐं मजलिस, जेके ज़िक्र जूं मजलिस हूंदियूं आहिनि, इल्म दीन जूं मजलिस हूंदियूं आहिनि, उनखे ॻोल्हे वठंदा आहिनि। जॾहिं उहे महफ़िलूं मिली वेंदियूं आहिनि, अहिड़ियूं महफ़िलूं जिते इज्तिमाई तौर ते अल्लाह जो ज़िक्र थी रहियो आहे, इज्तिमाई तौर ते क़ुरान पाक जी तिलावत थी रही आहे, ज़िक्र अज़कार थी रहियो आहे, त पंहिंजा रहमत जा पर खोले करे उन सॼी महफ़िल खे घेरे छॾींदा आहिनि। पोइ थींदो बि बरकतूं आहिनि, थींदियूं बि रहमतूं आहिनि। पोइ उन महफ़िल में जेके बि हाज़िर हूंदा आहिनि, उन्हनि ते जेको कुझु नाज़िल थींदो आहे न, असांजी सोच खां बि वधीक नाज़िल थींदो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं आख़िरी ही बि ज़िक्र आहे व मन ज़करहुमुल्लाहु फ़ी मन इंदहु, ऐं इन हदीस जो जेको क़ुरान पाक जी तिलावत करण जे लाइ, दीन जो इल्म सिखण सिखाइण जे लाइ, ज़िक्र अज़कार करण जे लाइ गॾिजी वेहनि था न, ही त हिते मस्जिद में वेही करे ज़िक्र कंदा आहिनि, अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि, अल्लाह जे क़ुरान जो ज़िक्र कंदा आहिनि, इल्म दीन सेखारींदा आहिनि, ही हिते मसरूफ़ हूंदा आहिनि न, अल्लाह तबारक व तआला इन्हनि जो उते ज़िक्र कंदो आहे जेके अल्लाह ताला वठनि। यानी ही ज़मीन ते वेही करे, मस्जिद में वेही करे, मदरसनि में वेही करे ज़िक्रुल्लाह इज्तिमाई तौर ते कंदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि जे साम्हूं वरी इन्हनि जो ज़िक्र फरमाईंदो आहे। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त असांखे अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेको कुझु मां बयानु कयुमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं बेअदबान अल्फाज़ निकिरी विया हुजनि त अल्लाह ताला माफ़ फरमाए। इनखे यादि रखण जी ॿियनि